पर जॾहिं तो उते क़ौमी जहिड़ा शुरू थिया, इंसान इंसान जो दुश्मन थियो, तॾहिं तो कंहिं ज़माने में कुहाड़ी ठाही, कॾहिं तीर ऐं नेज़ो ऐं तलवार हुई, पोइ दुनिया तरक़ी कई, पोइ अॻियां हली तो बंदूक ठाही, पर बंदूक में हिकिड़ो कारतूस हो, विझी डज़ वरी खोल वरी ॿियो विझ, तेसी देरि थी वेंदी, दुश्मन धक हणी वेंदो, पोइ तोखे दो नाली ठाही, पर दो नाली मां बि कमु कोन थियो, पोइ वरी तरक़ी करे रिपीटर ठाही, 8 कारतूस यका अंदरि डड़ 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 डड़, पर रिपीटर मार करे थी ओरियां, दुश्मन आहे परियां, ठोके वरी असांजो राइफल ठाही, उन में थर जे ढॻीअ जे सिंग जेॾा मैगज़ीन हेॾा गोका लॻा पिया आहिनि, डज़ 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 डज़, पोइ राइफलूं ठाही, पर राइफल हिकिड़ी हिकिड़ी गोली थी हणे, धक में मूंखे 20 दुश्मन किराइणा आहिनि, वरी ठोके किलाशन आंदई मार्केट में 32 गोलियूं यको बस्त, रुगो बटण दवा सॼो ॻोठ चट, सम्झो जॾहिं तो ते दुश्मन हमला कया, तॾहिं तो राइफलूं ठाहियूं, किलाशनूं ठाहियूं, रिपीटरूं ठाहियूं, अञा अॻिते तो हवाई जहाज़ ठाहिया, अञा अॻिते तो बम ठाहिया, अञा अॻिते तो मिसाइल ठाहिया, तो हाइड्रोजन बम ठाहियो, तो एटम बम ठाहियो। तव्हां सभु लिखियल पढ़ियल माण्हू आहियो, तव्हां खां पुछां थो, पाकिस्तान एटमी ताक़त आहे, पाकिस्तान एटम ठाहियो आहे, छा इन सां पाकिस्तान वारा गिदड़ मारींदा, छा ॿेले जा सूअर मारींदा? न, एटम बम इंसान जे मथां इस्तेमालु थींदो, इंसान इंसान खे तबाह करण जे लाइ एटम बम ठाहे चुको आहे, एतिरो इंसान अॻिते वियो आहे, तो मुक़ाबला कया हाई लेवल जा सभिनी दुश्मननि जा, तो मुक़ाबला कया, तो क़ौमी जे मुक़ाबलनि जे लाइ तो बम ठाहे छॾिया। पर आउं तो तव्हां खां पुछां त इहे सभु तव्हांजा ज़ाहिरी दुश्मन हुआ, पर जेके तव्हांजा अंदर जा दुश्मन आहिनि, तव्हां ऐं असांजे अंदर जा दुश्मन आहिनि, जेके अंदरि वेठा आहिनि, जेके असांखे नेक कम नथा करण ॾियनि, जंहिं 24 कलाक हिन दुनिया में फितनो ऐं फसाद खड़ो कयो आहे, ज़हरल फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत आइदिन नास, ही जेका खून रेज़ी हले पई, ही झेड़ो हले पियो, ही शराब हले तो, ये ज़ना हले पई, ये बेपर्दगी हले पई, ये चोरी हले पई, ये मिलावट हले पई, ये धोखो हले पियो, ये इंसान इंसान जो दुश्मन आहे, मंशियात आम आहे, चोरी आम आहे, धाड़ा आम आहिनि, शराब आम आहे, ज़ना आम आहे, बेपर्दगी आम आहे, ये अंदर जा 2 दुश्मन आहिनि, हिकिड़ो नफ्स, ॿियो शैतान। इन नफ्स अमारतुन बिस्सू, क़ुरान तो चवे नफ्स सदाई तव्हांखे बुराई जो हुकुम कंदो, इन शैतान लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान तव्हांजो दुश्मन आहे। हे ॿई असांजे दिलि ते कंट्रोल करे वेठा आहिनि, दिलि बादशाह आहे, बाक़ी उज़वा नौकर आहिनि, जीअं दिलि चवंदी तीअं तूं कंदे, दिलि चवे थी निहार निहारींदे, दिलि चवे थी ॿुध ॿुधंदे, दिलि चवे थी ही कमु कर त कंदे, तूं नौकर आहीं। 50 मायूं एटीएम ते बीठियूं आहिनि, पैसा कढण आयूं आहिनि, हयादार आहिनि, लजादार आहिनि, उहे एटीएम ते वीचारियूं मजबूरी में पैसा कढण आयूं आहिनि, 150 शोधा रोड ते बीठा आहिनि, मुछ में हथु पियो आहे। निभागा को माँ भेण अथई को नधण को आई लावार साईं, हे बि वीचारियूं नियाणियूं आहिनि, मजबूरियूं आहिनि, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, तूं छो भला हिननि में अखि विझो बीठई? आख़िर नफ़्स शैतान चवे थो त दीदार बाज़ी रब राज़ी, या बुराई बुछड़ाई केरु पियो करे? हज़ारे तव्हां बांगू ॿुधियूं, कॾहिं तव्हांजी दिलि कोन थी चवे त मटे मस्जिद में वञी अहकमुल हाकिमिन जो हक़ अदा करियूं? नफ़्स ऐं शैतान तव्हांखे नथो अचणु ॾे, नफ़्स ऐं शैतान चवे थो शराब पी, नफ़्स शैतान चवे थो त ज़ना कर, नफ़्स शैतान चवे थो त मिलावट कर, नफ़्स शैतान चवे थो त हराम खा, चोरी कर। हाणे अंदर जा जेके दुश्मन आहिनि, आऊं सकरनि जा दोस्त, तव्हां लिखियल पढ़ियल माण्हू आहियो, काफ़ी तव्हां तरक़ी कई आहे, तव्हां खां पुछां थो त हे अंदर जा जेके दुश्मन आहिनि, इन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ी राइफल ठाही आहे, इन्हनि जे लाइ तव्हां वटि कहिड़ी बंदूक आहे जंहिंसां तव्हां अंदर जे दुश्मननि जो मुक़ाबिलो करे सघो था? मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजी ॻाल्हि कननि सां ॿुधिजा, आऊं पोड़ो माण्हू बीमार रहां थो, वाइज़नि ते कोन वेंदो आहियां, कारी वज़ीर अहमद ख़ासकेली मूंखे ज़ोरी तव्हांजे अॻियां हाज़िर कयो आहे, ऐं थोरी देरि तव्हांजो टाइम वठंदुसि, मूं में पाण में एतिरी हिमत कोन्हे। अंदर जा जेके तव्हांजा दुश्मन वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ी बंदूक ठाही आहे? ऐं हिन भरी मजलिस में अल्लाह खे हाज़िर नाज़िर सम्झी चवां थो त दुनिया जे इंसाननि वटि अंदर जे दुश्मननि जे लाइ काई बंदूक कान्हे का। अंदर जे दुश्मननि जो जेकॾहिं मुक़ाबिलो करणो अथव त अल्लाह जे क़ुरान सां थींदो, ॿियो को बि असां वटि हल कोन्हे। ऐं क़ुरान में जेका रब ताक़त रखी आहे, उहा दुनिया जे एटम बम में ताक़त कान्हे का, जेका ताक़त रब पंहिंजे कलाम में रखी आहे। शैतान जो ऐं नफ़्स जो मुक़ाबिलो तव्हीं अल्लाह जे क़ुरान सां कंदा,
अल्लाह जे रसूल फरमाए जंहिं घर में सूरत बकर जी तिलावत थींदी आहे जिन शैतानो घर छॾे भॼी वेंदा। अल्लाह जे रसूल फरमाए सुम्हण वारे वक़्त में आयतल कुर्सी पढ़ी सुम्ही रहो, तव्हांजी जान माल इज्जत आबरू महफूज़ रहंदी। अल्लाह जो रसूल तो फरमाए सूरत वाक़िए जी तिलावत करियो, तव्हांजे रोज़ी में बरकत पइजी वेंदी। अल्लाह जो रसूल तो फरमाए तव्हां सूरत मुल्क जी सुम्हण वारे वक़्त तिलावत करियो, कब्र जे अज़ाब खां महफूज़ रहंदा। जे रोज़ी जी बरकत तो क़ुरान में आहे, जे कब्र जो छुटकारो तो क़ुरान में आहे, जे आख़िरत जो छुटकारो तो चाहियो तब क़ुरान में आहे। अल्लाह जे रसूल फरमायो अर रमज़ान वल क़ुरान यशफ़ान लिल अब्द यौमल क़ियामा। अल्लाह जे पाक नबी फरमायो त रमज़ान जो महीनो ऐं क़ुरान ॿई सफ़ारिशी थी बीहंदा ऐं बाने खे बाह मां झले अल्लाह जे दर में पेश करे जन्नत में वठी वेंदा। आखिरत जी भलाई भी कुरान में, कब्र जी भलाई भी कुरान में, रोजी जी बरकत भी कुरान में, नफ्स ऐं शैतान के शर खां महफूज़ थियण जे लाइ अल्लाह जे कुरान खां मथे ॿी काई दुनिया जे अंदर ताक़त कान्हे का।